समझाए या मुलिन के समझाए न करे जिद मुसा न करे ई जेको मुझो पटको लतो न इनी जे करे लतो मुझे करे तुझो पटको लतो तो हिजे करे जे करे तू चाचे रमजान जो हाल जे न मारिया ही सब कुछ न थिया जे करे मां उनके न मारिया ना त तुझे सौटन सा गजी करे तू जो है मुझो सिर खणे आ हां ई असली बस जन हुंदा या पांजी गलती त कदे भी न मंजा तू खाली हवालन ते बांगू छो थी दी हां तो के केडी खबर त रमजान हित छो आयो बाबा एक गाल त बुधा मां जेनी खोटी होश संभालियो तो के छेड़ा कंदे दिठो तो के आखिर छेड़न में मिलियो छाए मां काई था छेड़ो न जा कंदो जेको मुंजे मथे में लगंदो आ ना मां उन्ही जो मथो कचो कंदो आया ऐ तू सिर्फ कुए वांगुर कन लिकाए भजंदो रह सही है ओठ जो को भी मानो इज्जत करियो तो ओता के में पछू दिनो है बादल ता बैठा है कहे कि इज्जत वाले मानो ता के सलाम कयो के बुधा मुका मथे केरा इज्जत वालो इन कोट में केरा इज्जत वालो एक तू ए तुजा वाठा ही इज्जत वाला ना बाकी सजो गोठ इज्जत वालो आ बस कर ले मुझा यार इज्जत वाला ना इन मां इज्जत वालो ना तू है तुजी मां इज्जत वाला आयो तो जेड़े पुट के हिकड़ी गोली हणी कफन ही न जाई फराज तू छो थो वरंदी कई सका घणी चा बंदूक हणो एक बेके बेहया औलाद सामो न थी तो बियो छा थी दो बेशरम बेहया कया जो पढ़ाई जे पैसन में कया इश्क आया जो जेकरे पढ़ी पइया त तोके खबर पया त पी मां जी इज्जत छा थी दिया लो फर्क कया जा बस भी क्यों भला आने छा मर्जी है तू विच में छो थी गलाए पुटी जे वारो हां छो थी गलाए अरे तो इनी जो मथो खराब कयो आ तो बाबा एक गाल त बुधाए मां तुनी नजर में इज्जत वालो ना है ना मां हल सां ता हलूं था ऐसा गड कोन रहंदासी तुके खबर है तू जो सोनू का सवा साफ तो निकले लखे जाए अड़ी कल्पी लखे जाए न त तू जो हशर बिन नवाब लाल खान के बाप चढ़ो कंदो मां सिर्फ पिता ठीक था तुझी सोनू के मां वठी तू मां छोरे होई पोते भजण जी तो करी चा पर भजी कोन सकदई तमा छेड़ो करण आया बाकी तो सा मिलने जो शौक जो तो सा मिलण आया आयो रमान तू दिलेर पे दिल ते आई मुर्स मानू का पर अजमा गंद करण जी मोंड में ना आया अज छेड़ो ना है करणो छो छेड़ो ना है करणो हां रमान अज पादरन खा लवाई तो मथो फिरो थे जा मिठा मुखे अज छेड़ो ना है करणो मां तवा जे पादरन का कोन तो दिया मां चाहया ना तवा सपने के पादर हणी छोड़ा छड़िया वाह रे वाह अज त मुर्सी देखार हेतरन मुर्सन के तू अकेलो ढुकाई दे वाह मां हिक जणो हुंदुस तमाम को भी मुते वाह करे कौन सकंदो पर हाँ अज मुखे छेड़ो ना है करणो तू भली न कर छेड़ो पर असा कंदा सही वारस वठोस ये वारस गाल के समझो हरु भरु बेस्ता न थियो छेड़ो ना है करणो ए कौन कंदुस खाम का डिठा न थियो अड़े रहा देते ही थो ना सुभाणे ब्या मुर्स वठी अचो अची मुसा झगड़ो कजो कचो पंजो शौक पूरो रामान सुभाणे के डिठिया झेड़ो अजी थिंदो अज केर व्यक्ति वधो ना इन जी खोपड़ी उड़ाए छडींदुस रो चो हाण छा तो चई कर छेड़ो हाणे तू छेड़ो कोन कर
मुंहिंजो रस्तो छॾ सुभाणे सोबत वारी उताक ते मां अकेलो ईंदुसि अजाए पोइ छेड़ो मञो महिरबान असां वटि मुड़ुस माण्हूअ जो क़दुरु आहे तोसां हाणे झेड़ो न कबो ॻाल्हियूं कबियूं ॻाल्हियूं करी या छेड़ो सुभाणे ॿिया बि एतिरा ई मुड़ुस घुराए रखजांइ ईंदुसि सोबत वारी उताक ते अजाए पोइ मूंसां छेड़ो खमो जीअं था मनो खे लॻे थो त अम्मा अॼु धाड़ो हणी आई आहे धाड़ो अम्मा हाड़े धाड़ो हणी आई आहे जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञ अम्मा धाड़ो कीअं हणंदी इन जी माना त असां बच्चनि सां बेईमानी थी करे न ॿियो न त बेईमानी नथी करे ॿियो छा थी करे हाणे असांखे बि बेईमान नंबर 1 थियणो पवंदो उहो त असां आहियूं न पर अम्मा असांखां वधीक बेईमान आहे हाणे असांखे बि ॾाॾाणकी करणी पवंदी अम्मा छोरा चोरनि वांगुरु चुप चुप करे छो था अचो हा मां ये जेके पैसा गोॾे जे हेठां लिकाया अथई किथां था अथई हा असां पंहिंजे सिर मथां सदको वञो हिकिड़ो कांउ आयो वण ते वेठो अची ऐं वात में गंढड़ी मां जो कयो मां त अकल हिते गंढड़ी मुंहिंजी झोल में पई ॻोल्हे जे ॾिठो बिल्कुलु पैसा ई पैसा पैसा ई पैसा पैसा ई पैसा मां कांव जो मुंहुं ॾिठई हिते नाने मेहराब जहिड़ो त कोन हो छो सा पंहिंजे सिर मथां सदको वञो मेरा बि मुंहुं आहे जेको कांव जहिड़ो मुंहुं आहे छा अमा पोइ कां जे रूप में पक यकीन छा हूंदो जंहिं पंहिंजी करामत असां ते नाज़िल कई आहे चोरा यकीन छा ख़बर में वेठो कमाए थो छा हा जो कां थी अचे करे मूंखे पैसा ॾेई वियो ओ मां बाक़ी ये पैसा किथां अथई ओ अकुल जा अंधऊ ये घर जा ई पैसा आहिनि रोज़ गणे रखंदी आहियां ॾिसंदी आहियां त किथे तव्हां न तप ॾेई वञो हिननि खे मां एतिरी विसाणी नथी ये नोट ई ॿिया आहिनि छोरा तव्हांखे की ख़बर पई त हीअ नोट ई ॿिया आहिनि अम्मा असां बि तुंहिंजा पुट आहियूं तुंहिंजा असां बि पेटी जी चाबी ठहराए छॾी आहे छोरा ये चाबी किथों खई अथव मूंखे ॾियो मूंखे ॾी इहा चाबी न मन ये इमरजेंसी चाबी आहे इतफाक़ सां तूं मरी पवी त पोइ असां तालो कीअं खोलींदासीं हा मां तालो भञूं इहो त असांजो नुक़सानु आहे न मां हाओ पुट हाओ मां बि तव्हांजी माउ आहियां मां सुभाणे पेटी जो तालो ई मटाए थी छॾियां अम्मा असां बि तुंहिंजा पुट आहियूं इन नए ताले जूं ॿ चाबियूं ठहण छॾींदासीं
दियो सोनू केड़ा खुश नसीब है केड़े खुश नसीब है केड़े खुश नसीब है इसने पापा केड़ो नाच नहीं करे तो शरणान सा मुख रुखसत कयो आई सोरो दस एडी ना खुशी असा एने वटे घर पहुंचो सोनू तू यहाँ गाल मूंखे छो न ॿुधाई ॿुधाइण सां छा थिया छा मुंहिंजो ॿार जीअरो थी वञे मुंहिंजो ॿार या त दुश्मन जे दर ते अची करे मुंहिंजा घोड़ा उगो छा मुंहिंजे रोदड़ रूह जा घोड़ा तव्हां फोन ते ॿुधी सघो अचो मूं सां गॾु वेही करे मुंहिंजे पुट जो मातम कयो मुंहिंजे पुट जो बाबा ता खबर तेरे मुझे पुट मरी हो तबल मारने नहीं कैसे वही 10 मिनट अरे रोई तो मुझे पड़ा कत्ल रोईंदा दिए चला अबे बाजे पुट्रा चला रोई दो बाजे पुट्रा चला सोनू दिया अम्मा ही छा संभाल जो पाण खे संभाल वधी करे पाजी मिलके तो फिक्र कर जी आवाज रवा भी बरकरार रहे तो जी या बदतमीजी मक्खा हाणे बर्दाश्त न थींदी सगड़ा समझाए पाजी दिए खे हया जा लीका न लताड़े ऐ पाजी हैसियत न विसारे उनके समझा वो मुझी दिया मां सदस पिया वठी वञे कमरे में हलूं शहर शहर छो अरे रे हेतिरा पैसा आहिनि हिते अम्मा साहब ॻोल्हे मारी दी ऐं ये पैसा बि खसी दी हाँ यार घणा ॾींहं थी विया आहिनि शहर कोन हलिया आहियूं ऐं कुकुड़ जो ॿोड़ बि कोन खाधो आहे हल तॾहिं सॼो कुकुड़ था खाऊं मां बिलो न आहियां जो कुकुड़ खाईंदुसि ओ बिल्ला कोठे जूं कुकड़ियूं खाईंदा आहिनि पाण शहर जूं अछियूं कुकड़ियूं खाईंदासीं अछियूं कुकड़ियूं हा न बाबा न मां छेले जी ॼंग खे खाईंदुसि अरे बस कर मां कुकड़ जी ॻाल्हि थो कयां चवी तूं त कुकड़ बिला खाईंदा आहिनि तूं जे छेले जी जॻह में चक थो हणी तोखे छा चइजे ॻाल्हि त ॿुधो तव्हांखे मां छेले जी ॼंग बि थी खारां कुकड़ बि थी खारां भागो शर्म नथो अचेव मां जा पैसा चोरी करे ऐं तव्हां कुकड़ में छो था खाओ था त सही मां खाए दाल ऐं कुकड़ था खाओ अरे लानत पए वने ॾींहं खां ॼणे खमाव त तव्हां चोरियूं कयो शहर में वञी कुकड़ खाओ कढो पैसा जवाब दी पैसा कढ तो हां मन पात रही थी अम्मा वो रुपया को नहीं नोट न वञो ॾेई ए पैसा कढ कसम वञो ॾे मां अम्मा पैसा अदे मन वट हा मां मूं वटि पैसा दे ॾे तो मां पैसा मूं वटि ॾियां थो ओहे पैसा अरे छोरा जी भागा छा थो सम्झी अदा वदा शाहू कम सफा चढ़ेला जाबिर खान रुगो वणंदो आहे फड़कियूं हिक वाट गाढ़ो छोरो 3-4 वाठा जाबिर खान जे घर वञी गोलियूं हणी आया नूंहं ऐं पुट वञी अगवा कनि ऐं जाबिर खान जी नूंहं वञी पीउ वटि पुगी अदा वदा मां पहिरें ॾींहं खां वठी तोखे चवंदो थो अचां त पंहिंजी ॿारियूं जाबिर खान जे तिरनि में तेल ई कोन्हे को हा बेली ॾिठो पीर उन्ही मुराद बुखे कहिड़ी ख़बर ना वॾो देह वीरान हूंदो अदा वदा
तोखे के समझाए जाबिर खान में एतिरो दमी कोने को नवाब खान सां मुहादो चकाए वो वञे ॻोठ जे माण्हुनि खे मोचड़ा आणे ऐं मुड़ुस माण्हू सॾाए जवाननि सां छेड़े करण जे लाइ हेॾो वॾो हाउ खपे अदा वॾा। हा लाल खान, शाहू जी ॻाल्हि सही आहे, थोरो सम्झण जी कोशिश कर। बस शाहू अकेले से रोठन के जोराबा पाराण पदा जाबिर खान त वॾो जुठे लिखतो त पोइ सुबुह जो शहर हलण जी तयारी वठो। यार शाहू सफ़ा मारे छॾी सुबुह हलूं नवाब खान सां था विहण हलूं पोइ शहर मां फाजी कोन था वठण हलूं। तरस शाहू हथियार बि आहिनि माण्हू बि आहिनि त पोइ बाक़ी तरसण में फ़ाइदो कहिड़ो। हा लाल खान, हल त थोरो हथियारनि खे गरम करे अचूं। शाहू मूंखे रुगो अहिड़ो माण्हू हथ करणो आहे जेको नवाब खान जी पल पल जी मूंखे ख़बर ॿुधाए। पोइ ॾिस लाल खान केतिरो नवाब खान खे जोराबा पाराए। रहमान बाबा बेहवाल खैर में चढ़ थियो आहे। नवाब खान, मां उहो इंसान आहियां तुंहिंजे एहसाननि जी मुंहिंजे मथां एतिरी त ॻरी गंढ आहे जो अखियूं मथे करे बि तव्हां सां ॻाल्हाए नथो सघां। बाबा रहमान, अॼु तूं ही एतराफ़ त ईअं करे रहियो आहीं ॼण मूंखे शर्मिंदा करे रहियो आहीं। न साईं, शर्मिंदा करण न, खैरात घुरण आयो आहियां। खैरात छा घुर्जी बाबा? ख़ुशियूं खपनि, ॾेई सघंदो? ख़ुशियूं त राणीअ जे रूप में तुंहिंजे घर में अॻ में मौजूद आहिनि। मूं कॾहिं चयो मां पंहिंजे लाइ ख़ुशियूं थो घुरां? बाक़ी कंहिंजी ॻाल्हि थो करीं बाबा? अवां जी न्याणी ऐं फराज़ जे लाइ ख़ुशियुनि ख़ातिर अवां वटि अर्ज़ु खणी आयो आहियां। बस रहमान बस। छा मुंहिंजे न्याणीअ जी ख़ुशियुनि जी ख़बर तोखे मूंखां वधीक आहे? हा नवाब, हिकु पीउ, हिकु ज़मींदार ऐं हिकु सौर के मोहबत करण वारे जे एहसास खे नथो समझी सघे। मूं मोहबत कई आहे, मां हिननि एहसासनि खे वधीक समझी सघां थो। रहमान लॻे थो त तोखे मुंहिंजी न्याणीअ खां वधीक फराज़ जो फिक्र आहे, पर मां एतिरो बेवकूफ़ आहियां त पंहिंजी धीअ खे दोज़ख में धिको ॾियां जिते उहो हिकु ॾींहुं बि सुख जो साह खणी न सघे। मां इजाज़त थो वठां साईं। छो बाबा? है न हाणे वधीक विहण सां मूंखे ज़िलत महसूस थी। ज़िलत? ही छा थो थिए? पंहिंजे वित खां वधीक हाल करे मूं जहिड़े हर माण्हू खे ज़िलत जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। तूं ग़लति आहीं रहमान, तुंहिंजी नंढड़ी सोचा थी सघे थो जेके तूं ज़िलत थो सम्झी मुंहिंजी का मजबूरी हुजे। जामुल ये लठ ते खणी दे, मुंहिंजी जंग जी आख़िरी पटी आई कराए चा पोइ ॿाहिरि निकिरूं ॾिसूं दुनिया खे त छा थो थिए। ऐं हा ॿुध, हेॾी सिकीला जेके ॿाहिरि न कढजां, इहे न त सभु कसरूं निकिरी वञनि। मां ॿाहिरि कोन थो वञा, तूं मंडो मुड़ुसि अकेलो ॿाहिरि छो थो वञे? मां डॉक्टर ॾे गॾु हलायां। केरु थो अकेलो वञे? फ़िलहाल ओताक ताईं थो वञा, उते बख्शू वारा ईंदा उन्हनि सां गॾिजी वेंदुसि। बाबा पिणे सां ओताक ताईं त गॾु वें। असां बस आयो कोन थो रखाइनि मुहारे जे कुले ते हथ, मां पाण हली वेंदुसि। अञा पोड़ो नया थियो। अलाह जे आसिरे सॼी ज़िंदगी बख्शू वारनि जे कुलनि ते हथ रखी घुमियो आई न, हाणे बि रख उन्हनि जे कुलनि ते हथ, घुम उन्हनि सां। बख्शू वारा तोखां 10 भेरा भलाए, ॾुखे वक़्त में मूंसां कुलो कुले में मिलाए बीह रहनि था। तो वांगुरु पुठी कोन था ॾियनि, मरंदा मरी वञनि था पोइ बि मुंहिंजो साथ नथा छॾनि। हू मोहलू ॾिस, मरंदो मरी वियो, मुंहिंजो साथ न छॾियई। हारिया आहिनि पर आहिनि वफ़ादार। मां त पुट हूंदे बि बेसहारा आहियां। बाबा जेनी तो मूंखे पंहिंजो सम्झो,
त उन ॾींहं ते थी ॾेखारींदुसि। ठहियो रे ठहियो। ही मां बीठी अथई न, इन्ही सां वेही कचहरी कर। तूं मुंहिंजा प्लान कर, मुंहिंजा प्लान कर। अबा तूं त हिन मोए सां न ॻाल्हाईंदो कर। रमा मूंखे अॼु ॾींहं ताईं इहो सम्झ में न आया आहे त बाबा खे तुंहिंजो ऐं मुंहिंजो ॻाल्हाइण वणंदो छो न। अबा मुंहुं मां त कढंदो आहे रहमान जो कसम, ऐं तूं ॻाल्हाईंदो आहीं सच, पोइ किथां वणंदासीं। चाची हिकिड़ी ॻाल्हि चवां, तूं रुगो 4 ॾींहं वञी हिते रहमान वटि रह। चाचो ॾिस त कीअं थो सुधरी वञे। वाह हरी वाह, सोनो जी पाड़ पटे हाणे अम्मा खे ॾेखारी हे रस्ता। तोखे शर्म नथो अचे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे? अबा तूं बि हाणे पिणे वांगुरु भलो न कर। नज़ीरा हल पुट चांहि थी बनाए। रहमान भा भुल में ई सही, पर तव्हां मूं ते महिरबानी त कई जो मूंखे ऐं फराज़ खे जाबिर ख़ान जी क़ैद मां आज़ाद कराया। पर वरी मुक़दर अची हिन जेल में विधो। भेण ख़बर अथई मां तुंहिंजे ई फराज जी ख़ुशियुनि जी ख़ैरात करण आयो हुयुसि। मूंखे मुराद सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। नवाब खान छा थो चाहे? रहमान बाबा असांखे सभु ख़बर आहे त ईअं थींदो कोन, घटि में घटि मां ईअं थियण कोन ॾींदसि। अम्मा जानी तव्हां हाजी बाबा खे कोन रोके सघंदो। अदा दीन जॾहिं औरत पोती लाइ पंहिंजे हथ में कंदी आहे न त काइनात जो को बि मर्द हुन सां मुक़ाबिलो न करे सघंदो। दुआ कर त अहिड़ो ॾींहुं न अचे। मामा तव्हां मुंहिंजे करे बाबा सां बहसबाज़ी न कयो, मां पंहिंजे हिसे जी जंग पाण ई विढ़ंदसि। सोनू धीअ असां सभु तोसां गॾु आहियूं। मुराद मुंहिंजो पुटु आहे, मां जीअं चवंदोमांसि तीअं कंदो। अदा दीनो मसलो इहो न आहे, मसलो इहो आहे त मां सोनू खे फराज़ ताईं कीअं पहुचायां ऐं फराज़ पंहिंजे घरां कीअं ॿाहिरि अचे। इहो त को वॾो मसइलो न आहे। मां तव्हांखे पाण सां गॾु वठी थो हलां या फराज़ खे थो चवां तव्हां सां राब्तो करे। रहमान भा जेकॾहिं फराज़ राब्ते में अची वञे न त असांजा सभई मसला हल थी वेंदा। मां त फराज़ खे घुराए सघां थो, पर जे मां फराज़ जे तरफ़ वियुसि न त हाजी बाबा खे शक पइजी वेंदो। अबा रहमान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, हू साजिद तुंहिंजो बि दोस्त आहे न? हा हा छा आहे हुनखे? तूं हुनखे चईस त फराज़ सोनू सां मुंहिंजे फोन नंबर ते राब्तो करे। न दादी इहो मसइले जो हल आर्ज़ी आहे। हिन मसइले खे हल करण जे लाइ नवाब खान जी सोच खे हमेशह लाइ बदिलाइणो आहे ऐं नवाब खान जे अकुल जो इलाज कराइणो। अम्मा जानी माण्हुनि जी सोच खे मिटाइण आसान कमु न आहे। मां सभु कुझु सोचे छॾियो आहे। सॼी ज़िंदगी नवाब खान सां गुज़ारी अथमि। मूंखे ख़बर आहे त नवाब खान खे कीअं ग़लतीअ जो अहसासु थियो।